नाज़रीन असां मौजूद आहियूं कराची प्रेस क्लब ते जिते लाड़काणे वासी पीर सन अली मोहम्मद अबड़ो पंहिंजे पुट जे कातिलनि जी गिरफ़्तारी जे लाइ एहतजाज करे रहियो आहे। अचो त हुन सां ॻाल्हायूं त हुनजो छा कहिड़ो मौक़िफ़ आहे ऐं हुनजो पुटु कंहिं क़तलु कयो ऐं कीअं क़तलु थियो। जी बाबा ॿुधाइजो। अबा मुंहिंजो पुटु मारिया न अकबर नाले 13 साल आहे 14 साल आहे 2007 में मां बाकराणे थाणे ते मां फ़रियाद कई, मां पकड़ाए आयुसि। मुंहिंजा बेगुनाह चई छो छॾियऊं, मुंहिंजो इंसाफ़ थिए ख़ुदा वास्ते। अलाह नो रज़ाक मोजाई उहे वेठा, हिकिड़ो सगंज में, ॿियो ॾेपार जे खैरपुर जे हद में वेठो आहे। मुंहिंजो इंसाफ़ थिए बसि ख़ुदा वास्ते। मुंहिंजी नूंहुं माराए वई, कोर्ट ते चढ़ी जवाब पई वठराए। पोइ मुंहिंजी नूंहुं माराए वई आहे, भाउ खां सौट खां अलाह ने रज़ाक खां। साईं मुंहिंजी त लाड़काणे हाई कोर्ट में बि हाज़िरियूं न पिया ॾियनि। हाणे 16 तारीख़ हाज़िरी 6 तारीख़ मथे महीने 6 तारीख़ ॾिनी अथनि। हा हले थी पई, मुंहिंजो इंसाफ़ थिए। जी नाज़रीन, पीर सन अली मोहम्मद जो चवणु आहे त जवाबदार अलाह नो ऐं रज़ाक मोजाई हिन जे पुटु अकबर खे 2007 में फायरिंग करे क़तलु कयो। हिन जी FIR बाकराणी थाणे ते दाख़िल आहे, पर अॼु 14 साल गुज़रण खां पोइ बि ही पीर सन इंसाफ़ जे लाइ दर दर जा धिका खाई रहियो आहे, पर इंसाफ़ नथो मिले। हिन जो मुतालबो आहे त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे खून जो इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन वहीद आज़ाद भुट्टो सां गॾु वहीद समो, हलचल न्यूज़, कराची प्रेस क्लब।